नाज़रीन नवाज़ ख़बर शेयर कंदालू मलीर MQM पाकिस्तान जी रिंद बरादरी तरफ़ां फ़कीर गोठ खां एहसनाबाद तक जश्न आज़ादी रैली जे अगवाणी बशीर अहमद रिंद हाजी बजार खान रिंद पांदी खान बुगटी करे रहा हुआ। रैली में शरीक सभई माण्हुनि जे हथनि में पाकिस्तानी परचम ऐं MQM पाकिस्तान जा झंडा हुआ। रैली फ़कीरा गोठ जे मेन बाज़ार खां थींदे पाकिस्तान ज़िंदाबाद, पाक फ़ौज ज़िंदाबाद, MQM ज़िंदाबाद जा नारा हणंदे आचर बाज़ार खां थींदे एहसनाबाद जे मेन चौक ते लगल MQM पाकिस्तान जे जश्न आज़ादी कैंप ते पहुता। उन मौके ते रैली जलसे जी सूरत में तब्दील थी वई, जंहिंमें MQM पाकिस्तान MNA इकबाल मसूद, MPA राना शौकत, पांदी खान बुगटी, बशीर अहमद रिंद, हाजी बजार खान रिंद, आदिल भाई, राहिल भाई चौधरी, जमील ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त पाकिस्तान जी 78वीं सालगिरह ऐं जश्न आज़ादी जे मौके ते हर साल जीअं हिन साल बि जश्न आज़ादी मल्हाइण में अवामी रुझान वधीक आहे।